सिर्फ उन्हीं सूरत में कायम रही सके थो जॾहिं माशरे में इंसाफ़ हुजे ऐं इंसाफ़ राम करण जे लाइ सिर्फ़ और सिर्फ़ जज काफ़ी न आहिनि। हिन अमल में वकीलनि जो भी एतिरो ई वॾो पार्ट आहे जेतिरो जजनि जो आहे। जेतिरी सुठी तयारी सां पंहिंजे क्लाइंट जे केस जे हवाले सां जज साहिबान वकीला साहिबान जज साहिबान खे असिस्ट कंदा, इंशाअल्लाह इंसाफ़ जी फ्राइमी जेकी आहे ओतिरी बहितर थींदी। त ख़ासि तौर ते जेका मुंहिंजे हिते यंग लॉयर्स ऐं ॾिसां थो अलहमदुलिल्लाह वॾी तादाद में हिते आहिनि सेवन शरीफ़ में, त हुनखे आउं तलक़ीन कंदसि त हू महिनत करे। तव्हांजे लाइ ज़बरदस्त कैरियर आहे एज़ एन लॉयर। तव्हां अगरि लॉयर थियणु चाहियो था कैरियर आहे, अगरि तव्हां जुडिशल ऑफिसर थियणु चाहियो था कैरियर आहे। शर्त हिकिड़ी आहे, महिनत महिनत महिनत। इंशाअल्लाह तमामु मुस्तक़बिल जा हाई कोर्ट जा जज थींदा, मूंखे उमेद आहे। शर्त रुॻो महिनत आहे। जी दुआ सां ऐं तव्हां सां इजाज़त वठंदुसि, छो त मुंहिंजो सफ़र जेको आहे थोरो डिघो आहे। साईं सदाई करीम मठी सिन सुका दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करीम।